सखर साइड थाने तां मंशियात इल्ज़ाम में गिरफ़्तार ब औरतूं फ़रार थी वियूं आहिनि। जा तफ़सील बालक था इनायत भट्टी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इनायत कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, जिते पूरी सिंध में जो मंशियात फ़रोशन खिलाफ़ क्रैकडाउन जारी है, उते सखर जे साइड थाने तां जो पुलिस कार्रवाई करे बिन मंशियात में विकिरो कंदड़ औरतुनि खे गिरफ़्तार कयो हो। साइड थाने ते मंशियात इल्ज़ाम में गिरफ़्तार थियल ॿ औरतूं आहिनि, उहे फ़रार थी वियूं आहिनि। फ़रार थियण खां पोइ पुलिस में थरथुलो मची वियो आहे। मां ॿुधाईंदोमांव त पुलिस जी हिरासत में वरितल ॿ औरतूं पर जेका फ़रार थियण खां पोइ एसएसपी सखर अज़हर ख़ान मुग़ल जेका सख़्ती नोटिस वठंदे पुलिस खे हिदायत कई आहे त फ़रार थियल जेके औरतूं आहिनि उनखे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके फ़रार थियल औरतूं आहिनि उनजो जेका हिकु ज़किया ऐं नसीमा कोसो आहिनि। गुज़िरियल ॾींहुं साइड थाणे एरिया जे हद में पुलिस कार्रवाई करे इन ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो हो। गिरफ़्तार खां पोइ थाणे ते आतो हुयो ऐं मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। केस दाख़िल थियण खां पोइ थाणे तां वठी करे ॿई औरतूं फ़रार थी वियूं आहिनि। जी इनायत भट्टी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।